फराद पुट हिकिड़ो मिंट हेॾे आ। हाणे हीअं कर, ही 2 लख रुपया वठो, सेठ ॾे खणी वञो। सेठ वटि हिसाब करे आ, पोइ जेके 30-40 हज़ार बचनि नी उहे तूं खणिजां। हाज़ुर बाबा मां वञा थो बसि हाणे ई। अब्बा ही फराद नंढड़ो अञा, ये पैसा मूंखे ॾे, सेठ सां मां हिसाब करे थो अचां। हिन खे हिसाब जी कहिड़ी ख़बर, थी सघे सेठ हिन खे फुरे वञे। हिन खे छॾे, ये पैसा मूंखे ॾे, मां थो वञा सेठ ॾे। अड़े हल त हल, तूं ठॻ हुई। हू मुंहिंजो जेको नंढो पुटु आहे नी फराद, उहो ईमानदार छोकिरो आहे, हू पाण ई हिसाब करे सेठ ॾांहुं मोटींदो। अब्बा ईअं न कर, तूं मूंखे आज़माए ॾिस, मां पाण सेठ सां हिसाब करे थो अचां। मां ईमानदारी कंदुसि अॼु। न तुंहिंजी का ज़रूरत न आहे मूंखे। फराद पुट तूं हाणे हिन खे ठॻ खे छॾे, ही तूं पैसा खण, तूं सेठ वटि वञे, हिसाब करे जल्दी में मोटी आ। ठीकु आहे बाबा मां वञा थो, पर हिन जेके बचा सॼा मां खणंदमि। हा ठीकु आहे, उहे तुंहिंजे नाले में पैसा करे छॾिया आहिनि, तूं खणिजा तूं वञी। मूंखे नंढे भाउ जो कुझु करिणो पवंदो। हीअ त मूंखे ख़ाली कराए छॾींदो। जेके पैसा आहिनि अब्बा हिन खे थो ॾे, मूंखे का शइ कोन थो ॾे। कुझु न कुझु करिणो पवंदो। छा कयां? हा हीअं थो कयां। ईअं करण खां बाद में न हूंदो मुंहिंजो नंढो भाउ, न ई बाबा हुनखे पैसा ॾींदो। हीअ आंदी अथमि शहर में ज़हर जी पुड़ी, जेका मां पंहिंजे नंढे भाउ खे ॾेई हुनजो खेल ई ख़तमु करे छॾींदुसि। जेके पैसा आहिनि बाबा नंढे भाउ खे थो ॾे, मूंखे ॾेई कोन थो। चए थो नंढो भाउ तुंहिंजो ईमानदार आहे। हाणे अॼु ख़बर पवंदसि त ईमानदार आहे या न, हुनजो खेल ई ख़तमु करे थो छॾियां। हिन खे हाणे ई वञा थो, कंहिं पाणीअ में मिलाए उनखे पीआरियां थो, जीअं हू ख़तमु थी वञे ऐं सॼी मिल्कियत जो मालिक मां अकेलो थी वञा। अड़े छोरा, सुबुह सां तूं छा थो करीं? फिरियो गिरियो तूं दिले जे मथां बीठो आहीं, छा मसालो आहे तोसां? बाबा उन लॻी पाणी बि न पिया छा? तूं पाणी भले पी, पर फिरी गिरी हर मथां बीठो आहीं तुंहिंजे दिले जे। पाणी थो पिया, मां पाणी थो पिया, परेशान न थी। हिन गिलास में ज़हर मिली वियो हलियो। हाणे जीअं ई मुंहिंजो नंढो भाउ ईंदो, उहो पाणी पीअंदो। जीअं ई पाणी पीअंदो, हुनजो खेल ई ख़तमु थी वेंदो हलियो। न रहंदो फराज़ ऐं न रहंदी हुनजी ईमानदारी। ही गिलास अलाए केरु पाणीअ भरे रखी वियो आहे। असां त भरे भरे दिलो बेज़ार थी विया आहियूं। हाणे मूंखे उञ बि कोन्हे, हीउ गिलास लाहियां त वरी वापसि हिन दिले में ई। लॻे थो अधा नंढो फराज़ पाणी पी वियो गिलास वारो, तॾहिं त गिलास ख़ाली आहे नी। हाणे किथे न किथे गिटीअ में कंहिं जाइ ते पाणी मरंदो तड़पंदो हूंदो। भली वञी तड़पे, मुंहिंजो छा वञे, मुंहिंजी हुन में जान छुटंदी। मूंखे लॻी आहे उन हिन दिले में पाणी थो पियां। अरे राशिदा खे छा थियो आहे? छा थियो राशिद, छा थियो आहे? पेट में सूर आहे। हाणे तूं हिते ई वेह, मां डॉक्टर असर करे अचां। अदा मरीज़ ही आहे? हा डॉक्टर साहब मरीज़ ही आहे, पर हिन सां वॾी हालत लॻी पई आहे, पेट में ॾाढो सूर अथसि। तो जल्दी में हिनखे चेक करे वठि। अबा सब्र कर, मां पाण ई चेक कयांसि थो। यार असांजे घर रड़ियूं लॻियूं पियूं, अलाए छा मसइलो, घर वञी पुछा कयां। अदा हिनखे मूं चेक कयो आहे, ही गुज़ारे वियो त हलियो, ऐं हिनखे कंहिं या ज़हर पीआरियो या हिन पाण ज़हर पी ख़ुदकुशी करे छॾी आहे। अलाह त हिनखे जन्नत में जाइ ॾे। डॉक्टर साहब ज़हर ईअं थी नथो सघे जो मुंहिंजो पुटु ज़हर पी। जी बाबा हिन बिल्कुलु ज़हर पीतो आहे। इहो वरी पुटु कीअं हिन ज़हर पीता, मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। मां सुबुह जीअं ई आयुमि, हिन गिलास में पाणी पियल हुयो। लॻे थो हिन पाणीअ मूंखे ज़हर विझी ॾियणु पियो चाहे, पर उहो मूंखे उञ हुई कोन, मूं पाणी पीतो कोन। उहो ई मूं वापसि दिले में लाहे छॾियो, ऐं लॻे थो हिन उहो दिले में पाणी पीतो तॾहिं ई मरी वियो आहे। ऐं लॻे ईअं पियो त हीअ मिल्कियत जे करे या तोखे मारणु पियो चाहे या मूंखे, पर कुदरत अलाह जी खॾ असां लाइ बि खोटणु चाहे, पर उन में पाण किरी पियो। हल भे ज़माना, औलाद बि हिकिड़ी पीउ माउ जो। वॾो पुटु आहे, मिल्कियत ख़ातिर या मुंहिंजे नंढे पुट खे मारणु पियो चाहे या पंहिंजे पीउ खे मारणु पियो चाहे।
मुंहिंजा रब साईं अहिड़े औलाद खां बचाइजां। अॼोको ज़मानो उहो आहे जेको ॿिए जी खॾ खोटे थो नी, उहो उन खॾ में पाण थो किरे। मुंहिंजा रब साईं माण्हू अवाम खे रस्तनि ते सिधनि ते सुठे रस्ते ते आण। दोस्तो, ॿिए जे लाइ तव्हां खॾ न खोटियो, छाजे करे उन में तव्हां पाण किरंदो। महिरबानी करे हर कंहिंसां भलाई कयो ऐं सुठे रस्ते ते हलो।